साईं करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, मा मिनकुम मिन अहदिन यतवद्दउ फयुस्बिगुल वुदू, उहो माण्हू जेको तव्हां मां वुज़ू करे पर सुहिणे नमूने सां वुज़ू करे। कल्ह तव्हांखे ॿुधायमि त वुज़ू जी पाबंदी कयो, वुज़ू जो ते हमेशगी जो केतिरो अजुर ऐं सवाबु आहे। हाणे नबी साईं तो फरमाए जेको माण्हू वुज़ू करे ऐं सुहिणे अंदाज़ में वुज़ू करे, पोइ वुज़ू करे चुको पोइ चवे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु, इहो कलमो शरीफ पढ़े इल्ला फुतिहत लहू अबवाबुल जन्नत समानिया। इन कलमे शरीफ पढ़ण सां अल्लाह ताला उन जे लाइ जन्नत जा 8 ई दर खोलाए छॾींदो आहे। वुज़ू करे सुहिणे अंदाज़ में वुज़ू करे, अहसन अंदाज़ में ठाहे ठाहे वुज़ू करे, ऐं जीअं वुज़ूअ जूं हदूं आहिनि उहे पूरियूं करे, ऐं उन खां बाद में चवे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाह ताला जन्नत जा 8 ई दर उन जे लाइ खोले छॾींदो। यदखुलु मिन अय्युहा शाह, क़यामत जे ॾियारे अल्लाह उनखे चवंदो जंहिं दर मां वणई उन दर मां दाख़िल थी वञ। हालांकि हदीस मुबारका में ईअं आयो आहे त रोज़ेदारनि जे लाइ जन्नत जो हिकिड़ो दरवाज़ो आहे जंहिंजो नालो रैयान आहे। छा नालो अथसि? रैयान। उन मां रुॻी रोज़ेदार वेंदा, ॿिए कंहिंखे बि वञण जी इजाज़त न हूंदी। जीअं रोज़ेदार टपी वेंदा उहो दरवाज़ो बंदि थी वेंदो, दर बंदि कयो वेंदो, ॿियनि खे चयो वेंदो त हाणे ॿियनि दरवाज़नि मां वञो। पर हे जेको कलमो वुज़ू खां बाद में पढ़े, अल्लाह ताला उन जे लाइ इहो बि दर खोलाए छॾींदो, फरमाईंदो इन दरवाज़े मां तोखे इजाज़त आहे, वञ भली। सुभान अल्लाह। साईं जन फरमायो त मुस्नद अबू याला में हदीस आहे, मन तवद्दा फगसल यदैहि, जेको माण्हू वुज़ू करे पोइ हथनि खे धोए, सुम्मत मदमद सलासन, पोइ 3 दफ़ा गुरड़ी करे, वस्तन शक सलासन, 3 दफ़ा नक खे पाणी ॾे, गसल वजहू सलासन, ऐं 3 दफ़ा पंहिंजे मुंहं खे धोए, व यदैहि इला मिरफक़ैन सलासन, ऐं पंहिंजे ॿाहुनि खे ठूठुनि ताईं 3 दफ़ा धोए, व मसा रासहू, पोइ पंहिंजे मथे जी मसह करे, सुम्म गसल रिजलैहि, वरी पंहिंजे पेरनि खे धोए, सुम्म लम यतकल्लम, पोइ कंहिंसां ॻाल्हाए न, कंहिंसां कचहरी न करे, ॿी का गुफ़्तगू न करे, फौरन इहो कलमो पढ़े अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लह व अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु, कलमे शहादत पढ़े, गुफ़िर लहू मा बैनल वुदूअैन, जेके 2 वुज़ू कया अथई, हिकिड़ो अॻु वुज़ू कई इन तरीक़े सां, वरी हींअर जेको वुज़ू कई इन तरीक़े सां, विच में जेके गुनाह कई अल्लाह उन जा हर गुनाह बख़्शे माफ़ करे छॾींदो। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं जे सदके अज़ुल इनायतुनि जा अंबार लॻा पिया आहिनि। नंढड़ा नंढड़ा अमल कयो, उन जे ज़रिए अल्लाह ताला गुनाह बख़्शे माफ़ फरमाए थो छॾे। ऐं हबीबन करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त मन क़रा सूरतल कहफ़ कानत लहू नूरन यौमल क़यामत मिन मकामिही इला मक्कत, जेको माण्हू सूरत कहफ़ जी तिलावत करे, सूरह कहफ़ 15 सिपारे में जेका बनी इसराइल खां बाद में सूरत पाक अचे थी, सूरत कहफ़ पढ़े, नबी साईं फरमायो त क़यामत जे ॾियारे उन जी जाइ खां जिथे वेठो आहे, मिसाल तौर मातली में इहा पढ़ी, गफ़ारी मस्जिद में इहा पढ़ी, उन जाइ खां मस्जिदुल हराम मक्के पाक ताईं उन जे लाइ हिकिड़ी नूर जी लाट ॿारी वेंदी, नूर पैदा कयो वेंदो आहे, जेको मस्जिदुल हराम खां उन जे घर ताईं या उन सूरत पढ़ण वारी जाइ ताईं उहो नूर चमकंदो रहंदो आहे। वमन करल अशर आयातिन मिन आखिरिहा, भला सॼी सूरत नथो पढ़े, रुॻी सूरत कहफ़ जूं आख़िरी आयतूं 10 आयतूं पढ़े, ख़रज दज्जाल लम यदुर्रु, जॾहिं दज्जाल निकिरंदो त इन माण्हू खे को नुक़सान न पहुचाईंदो, अल्लाह उनखे दज्जाल जे फितने खां महफ़ूज़ फरमाए छॾींदो। हाणे नबी साईं तो फरमाए वमन तवद्दा फक़ाल सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुक व अतूबु इलैक, वुज़ू करे
ऐं वुज़ू खां बाद में इहा दुआ पढ़े, सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुक व अतूबु इलैक कुतिब फी रक्किन सुम्मा जुइल फी ताबिइन फलम युक्सर इला यौमिल क़ियामा। अल्लाह ताला उन जी बख़्शिश, उन जी छोटकारे जो चिठो हिकिड़े चमड़े जे टुकड़े ते लिखंदो आहे, पोइ उन ते मोहर सब्त कंदो आहे, उन ते मोहर लॻी वेंदी आहे त हिन जा हर गुनाह अल्लाह बख़्शे माफ़ फरमाए छॾिया। उन मोहर खे को टोड़े न सघंदो, तव्हांजो क़यामत क़ाइम थी वेंदी। हिन जी बख़्शिश छोटकारो जेको सुहिणे अंदाज़ में वुज़ू करे, अल्लाह ताला उन जा हर गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो। सुभान अल्लाह। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मा मिन अहदिन यतवद्दउ फयुहसिनुल वुज़ू, जेको माण्हू सुहिणे अंदाज़ में वुज़ू करे, अहसन अंदाज़ में वुज़ू कयई, पोइ वयुसल्ला रकअतैन, वुज़ू करे पोइ 2 रकातूं नफ़िल निमाज़ पढ़े। वुज़ू खां बाद में जंहिं निमाज़ खे तहियतुल वुज़ू सॾिबो आहे, छा सॾिबो आहे? तहियतुल वुज़ू, वुज़ूअ जी पाकीज़गी वारा 2 रकातूं नफ़िल। पोइ युक़बिलु बिक़ल्बिही, ऐं उन में पंहिंजे दिलि खे हाज़िर रखे, उन नफ़िल में नफ़िल पढ़ंदे पंहिंजे दिलि खे हाज़िर रखी, व वजहिही अलैहिमा, ऐं पंहिंजे चेहरे खे साफ़ सुथरो रखे, उन में मुतवज्जे रहियो, अल्लाह ॾे माइल रहियो। वुज़ू करे 2 रकातूं पढ़ियई, इल्ला वजबत लहुल जन्नत, अल्लाह उन ते जन्नत खे वाजिब करे छॾींदो आहे। वुज़ू करे 2 रकातूं सुहिणे अंदाज़ में नफ़िल निमाज़ पढ़े, अल्लाह उन ते जन्नत वाजिब करे छॾींदो। ऐं ॿी हदीस मुबारक आहे, मदीने वारे साईं फरमाया मन तवद्द, न वो वुज़ू हुई, नबी साईं वुज़ू जो तरीक़ो सेखारियो। पोइ साईं फरमाया हीअं जेको वुज़ू करे, सुम्मा सल्ला रकअतैन, पोइ 2 रकातूं नफ़िल निमाज़ पढ़े, ला युहद्दिसु फीहिमा नफ़्सहु, ऐं उन नफ़िल में ॿियो को ख़्याल, ॿियो को ख़तरो, ॿी का ॻाल्हि न सोचे, रुॻी अल्लाह जे बारे में सोचे। उन नफ़िल में दुनिया जा विसविसा न आणे, अल्लाह ॾे मुतवज्जे रहे। गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही, इहो तहियतुल वुज़ू, ये 2 रकातूं उन जे गुज़रियल सॼी ज़िंदगी जे गुनाहनि जो कफ़ारो बणिजी वेंदियूं। अल्लाह उन जा हर ई गुनाह बख़्शे माफ़ करे छॾींदो, जेको वुज़ू खां बाद में 2 रकातूं नफ़िल पढ़ंदो आहे। ऐं हीअ हदीस मुबारक मूं शायदि तव्हांखे कल्ह बि ॿुधाई। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु खे फरमायो, बिलाल, मां जॾहिं मेराज वारी राति मेराज ते वियो हुयुसि, समेतो दुफ़न अलैक बैन यदैय फिल जन्नत, जन्नत में वियुसि त तुंहिंजे जुतियुनि जा खड़काट मां जन्नत में पियो ॿुधां। बिलाल, तोखे इहो शान कीअं मिलियो? तुंहिंजे हलण जो आवाज़ जन्नत में पियो अचे, तुंहिंजे पेरनि जे जुतियुनि जा खड़काट जन्नत में पिया ॿुधण में अचनि। त अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, मां अमिल तो अमल आहे, ॿियो को अमल त न आहे, ॿी का नेकी न आहे, बसि हिकिड़ो अमल इहो आहे जो राति जो या ॾींहं जो जॾहिं महिल बि मां निमाज़ जे लाइ वुज़ू कंदो आहियां, सल्लैतु बिज़ालिका तुहूर मां कुतिब ली अन उसल्ली, हिकिड़ो अमल आहे जो वुज़ू करे 2 रकातूं नफ़िल निमाज़ तहियतुल वुज़ू जो पढ़ंदो आहियां, बसि इहो अमल आहे। नबी साईं फरमाया, हाज़ा हाज़ा हाज़ा, इहो ई अमल आहे जेको जहिड़े तुंहिंजे शान खे अल्लाह जन्नत ताईं वधाए छॾियो आहे। इहो ई अमल असां सखड़ो तकड़ो वुज़ू कंदासीं जान छॾाइण जे लाइ, 2 रकातूं हली वेंदियूं, पोइ अचे वुज़ू कंदासीं, पोइ तकड़े अचे जमात में शामिल थींदासीं, या त जमात कज़ा थी वञे, पोइ अचे मस्जिद में पहुचंदासीं, पंहिंजी मर्ज़ी सां निमाज़ पढ़ंदासीं। न, अज़ान ईंदी आहे इन जे लाइ त हाणे निमाज़ जो टाइम थी वियो, हाणे सभु कम छॾियो, मस्जिद में अचो। इहा तहियतुल वुज़ू या तहियतुल मस्जिद जा नफ़िल, हे जन्नतुनि जा इनाम, हे अल्लाह जूं नवाज़िशूं उन्हनि खे नसीब थींदियूं जेके मस्जिद में सवेर ईंदा न, ताज़ो वुज़ू कंदा ऐं मस्जिद में अचे नफ़िल पढ़ंदा। इन जे करे अज़ान ॿुधो न, ॿिया कम छॾे अचे वुज़ू करे इहे 2 रकातूं नफ़िल निमाज़ पढ़ो, अल्लाह दिलि खे नूर वारो बणाए छॾींदो, असांजो नालो बि जन्नतुनि में शुमार करे छॾींदो। अल्लाह ताला शाल अमली तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि अला नबीना या रब्बी बिल मुस्तफ़ा।